बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल अथव? उम्मीद आहे त सभु तो ठीक ठाक हूंदा। दोस्तों ने वीडियोस में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जे बाबति। कुझु माण्हू चई रहिया आहिनि त सिंध हुकूमत ज़हर ज़िंदगी ऐं सिंध जाई ते बैन हणी छॾियो आहे, इन जे करे ज़हर ज़िंदगी ड्रामो ऐं सिंध जाई ड्रामो न पियो हलायो वञे। छा वाकई दोस्तों इहा ॻाल्हि सची आहे या कूड़ी, मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा विसारींदा। दोस्तों हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। दोस्तों इहा कूड़ी ख़बर आहे जेकी सोशल मीडिया ते जेको आहे वायरल करे रहिया आहिनि ऐं यूट्यूब ते कुझु माण्हू जेको आहे त चई रहिया आहिनि त ज़हर ज़िंदगी ड्रामो ऐं सिंध जाई ते बैन लॻी वियो आहे। इहा बिल्कुलु जेको आहे कूड़ी ख़बर आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामो सूमर ते जेको आहे त सिंध टीवी चैनल ते हलायो वेंदो। बरसाति जे सबबु जेको आहे रिकॉर्डिंग न थी सघी ड्रामे जी, इन जे करे ड्रामो कुझु ॾींहं न हलायो वियो। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु बहितरीनु आहे, जेको आहे हिन सूमर ते जेको आहे सिंध टीवी ते 8:15 ते ज़हर ज़िंदगी ड्रामो ऐं सिंध जाई ड्रामो हलायो वेंदो। दोस्तों सिंध जाई ड्रामो बि हलंदो ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामो बि हलंदो। इहा कूड़ी ख़बर आहे दोस्तों। उमेद कयां